फिलहाल मुझे चाहे कभी जा ॿाहिरां तव्हांजे अचण ते अॼु मूंखे ख़ुशी थी थिए कि तव्हां सभु भाइर ओड़े पाड़े जा गॾिजी हिते अचो था। हाजी साहब यकी चवंदो बाबा हलूं कंहिं न कंहिं साले ॿिए साले हिकु चकर ज़रूरु दोस्तनि सां भाइरनि सां ॾियूं तो जेके तनासुला मसइला आहिनि उहे पाण में हल करे सघूं। तंहिंजे लाइ असां इहो राब्तो रहंदो आहे हर लिहाज़ खां। घणी ईअं मां चवां त जे गाम परते परे असां आहियूं त पर हाजी साहब हिते आहे उहो असांजे तरफ़ां ॿाहिरनि जे तव्हांजे हिते मौजूदु आहे उहो बि सम्झ हिकिड़े क़िस्म जो असांजो हाजी साहब खे हिते अॼु जी महिरबानी सां हाजी साहब हिते असांजे हिन ज़िले मां तव्हांजे इन इलाइक़े मां हिकिड़ी सुठी जाइ ते आहे ऐं असां इहो चाहींदासीं इहो ॾिसण बि ख़ुशी थींदी कि हाजी ग़ुलाम रसूल भट ख़ान नेशनल असेंबली में हितां तव्हां बिरादरनि खे चवण ते तव्हां बिरादरनि जे ताउन सां पीपुल्स पार्टी जी टिकट ते हितां इंशाअल्लाह ताला क़ौमी असेंबली